मेकअप जो सामान सॼी दुनिया में इस्तेमाल कयो वेंदो आहे, जंहिंमें आई लाइन्स, सुर्खी ऐं आई शेडोज़ वग़ैरह शामिल आहिनि। हार सिंगार लाइ औरतूं नेल पॉलिश समेत ॿिया सामान बि इस्तेमाल कंदियूं आहिनि, पर माहिरनि कुझु ॻाल्हियुनि खां ख़बरदार कयो आहे। माहिर चवनि था त मेकअप में अहिड़ियूं शयूं ऐं केमिकल थी सघनि था जेके खल समेत जिस्म लाइ नुक़सानकार आहिनि। कुझु शयूं अंदरूनी नुक़सान खां सवाइ ॿाहिरीं खल खे बि नुक़सान पहुचाइनि थियूं, जन खां पासो करण जी ज़रूरत आहे। कॉस्मेटिक्स जे सामान में शामिल केमिकल कुझु माण्हुनि खे एलर्जी ऐं ख़राबी ॾेई सघे थो। कुझु माण्हुनि जी खल हसास हूंदी आहे, जिन खे वधीक नुक़सान पहुची सघनि था। मेकअप जो इस्तेमाल जेकॾहिं सही तरीक़े सां न कजे त इहो नुक़सानकार थींदो आहे। डर्माटोलॉजिस्ट जो चवणु आहे त मेकअप जा घणा तह न ठाहिजनि ऐं कॉस्मेटिक्स जो सामान इस्तेमाल करण खां अॻु उन बाबति पढ़जे ऐं ॼाणजे त उन में कहिड़ियूं शयूं शामिल कयूं वयूं आहिनि। रोज़ानी मेकअप जा कुझु साइड इफेक्ट्स बि आहिनि जेकी चेहरे ते बि ज़ाहिर थींदा आहिनि ऐं मेकअप घटाए उन्हनि खां बची सघिजे। हिकु नई तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त औरतुनि जे रोज़ानी इस्तेमाल वारे मेकअप जी शयुनि में कीमियाई मादो फिथालेट्स हूंदो आहे, जेको शुगर टाइप 2 समेत ॿियनि बीमारियुनि जो सबबु बणिजी सघे थो। फिथालेट्स ज़हरीले केमियाई मवाद जो हिकु क़िस्म आहे जेको हेयर स्प्रे ऐं आफ्टर शेव जहिड़ियुनि ॿियनि शयुनि में हूंदो आहे। हीउ खल में दाख़िल थी जिगर, गुर्दनि, फिफड़नि ऐं ॿियनि उज़वनि खे नुक़सान पहुचाए सघे थो ऐं हुन जे इस्तेमाल सां औरतुनि खे शुगर टाइप 2 थी सघे थी ऐं अहिड़ा वाक़िया 63% औरतुनि में ॾिठा विया। फिथालेट्स प्लास्टिक जी पायदारी वधाईंदड़ केमिकल आहे, जंहिंखे खोराक ऐं शरबतनि जी पैकिंग लाइ बि इस्तेमाल कयो वञे थो। एंडोक्राइन सोसाइटी ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजी एंड मेटाबॉलिज्म जर्नल में शाया थियल हिकु तहक़ीक़ में तजवीज़ कई वई आहे त रोज़ानी इस्तेमाल जूं शयूं जीअं नेल पॉलिश, शैम्पू ऐं परफ्यूम में इन कीमियाई मवाद जी मौजूदगी जी जांच लाइ मुआइनो थियणु घुरिजे। यूनिवर्सिटी ऑफ मिशिगन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ सां वास्तो रखंदड़ माहिर चवनि था त 6 सालनि ताईं हानिकार केमिकल जे इस्तेमाल सां औरतुनि में शुगर वधी वञे थी। हिकु तहक़ीक़ मूजिबि एशियाई ऐं अफ्रीकी औरतुनि जी भेट में अछे नस्ल जूं औरतूं वधीक मुतासिर थियनि थियूं।